अस्सलामुअलैकुम, गुड इवनिंग एंड वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हालनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? कराची जो वेदर माशाल्लाह 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 ॾाढो ज़बरदस्त आहे। हींअर बि मां अचां पई बारिश थी रही हुई ऐं आई होप त हींअर बि थींदी हूंदी, छो त मां स्टूडियो में आहियां। मूंखे ख़बर न आहे त ॿाहिरि हींअर छा थी रहियो आहे, पर जेको बि स्टूडियो अचे थो उहो इहो ई ॿुधाए थो त ॿाहिरि बारिश आहे। वेदर ॾाढो अमेज़िंग आहे। राति खां वठी बारिश हल्की हल्की वरी ॾींहं जो शुरू थी आहे। ॾाढो सुठो वेदर आहे। मां अचां पई ऑफिस त मुंहिंजी दिलि न पई चवे ऐं मां पंहिंजे ड्राइवर खे चवां पई त गाॾी ऑफिस जी तरफ़ न थोरो किथे घुमणु फिरणु वठी हल। त हुन मूंखे इहो ई चयो त मैडम आपको जाना नहीं है। अच्छा हलो भला हलो, त छा था करे सघूं। पर अहिड़े वेदर में न सीरियसली इंजॉय जेको कबो आहे न, उहो समोसा पकोड़ा जलेबी चांहि हुजे या वरी गरम गरम कॉफ़ी हुजे त वधीक मज़ो ईंदो आहे। तव्हां मूंखे ॿुधायो त तव्हां वेदर कीअं इंजॉय करे रहिया आहियो ऐं तव्हांजे शहर में बारिश आहे या न, ऐं तव्हां छा पचायो आहे। मतिलबु हिन मौसम में तव्हां घणो करे छा पचाईंदा आहियो? समोसा पकोड़ा जलेबी थी वियो या ॿियो बि कुझु ठाहींदा आहियो त बिल्कुलु मूंखे कॉल करे ॿुधायो त तव्हांजे शहर में बारिश आहे या न। मूंखे हैदराबाद में बि ख़बर पई त हैदराबाद में बि काफ़ी बारिश थी रही आहे, उते बि ॾाढो सुठो वेदर आहे। त जेके बि भाउ भेण असांखे हैदराबाद मां कॉल कनि त प्लीज़ अपडेट ॾींदा रहनि त उते कीअं आहे वेदर, कहिड़े तरीक़े सां इंजॉय करे रहिया आहिनि ऐं उन्हनि घर में छा पचायो आहे। ईअं त थी नथो सघे त बारिश थी रही हुजे ऐं घर में कुझु न पको हुजे। ख़ैर गैस बि कोन्हे, इहो बि मां हिते मैंशन करणु चाहींदसि त बिल्कुलु गैस बि कोन्हे को। अच्छा गैस कोन्हे त तव्हां कुकिंग कीअं था कयो, इहो बि मूंखे ॿुधायो। त सॼी राति छा तव्हां जाॻो था, कुकिंग कयो था, इंतज़ारु था कयो त 10-11 बजे गैस अचे त मानी पचायूं ऐं सॼो ॾींहुं फ्री थी करे निंडूं पूरियूं कयूं? छा इहो बि सीन आहे? बिल्कुलु ॿुधायो। छो कराची में त खोड़ माण्हू ईअं था कनि जो सॼी राति जाॻनि था, कुकिंग कनि था ऐं सॼो ॾींहुं सुम्हनि था। शायदि उन्हनि खे करण लाइ कुझु न हूंदो, इन जे करे सॼो ॾींहुं सुम्हनि था। पर जंहिंखे जॉब्स आहिनि ऐं स्कूल बि खुली विया आहिनि, इहा मज़े जी ॻाल्हि थींदी आहे त जॾहिं बि बारिशूं थींदियूं आहिनि, सीउ वधंदो आहे, कराची में स्कूल्स खुली वेंदा आहिनि। ऐं ॿी मज़े जी ॻाल्हि इहा थींदी आहे त सॼी राति बारिश जेकॾहिं पवंदी, सुबुह जो जेको टाइम हूंदो आहे न ऑफिस वञण जो, स्कूल वञणु, उन वक़्तु बारिश बंदि थी वेंदी। ऐं बारिश कंहिं वक़्तु शुरू थींदी? जंहिं वक़्तु स्कूल मां ॿारनि जे अचण जो टाइम थींदो आहे, उन वक़्तु बारिश ॾाढी तेज़ थी वेंदी आहे। ऐं शाम जो उन वक़्तु बारिश तेज़ थी वेंदी आहे जंहिं वक़्तु ऑफिसिस मां माण्हू घरु मोटंदा आहिनि। त अल्लाह साईं जो शान आहे, अल्लाह साईं जी कुदरत आहे। उन निज़ाम खे बहितर उहो ई सम्झी सघे थो। असां त जस्ट हिकिड़ी ॻाल्हि करे था सघूं त इहो ईअं थींदो आहे। असां कराची वारनि सां अक्सर ईअं थींदो आहे। बहरहाल असां पंहिंजे प्रोग्राम जो आगाज़ करे चुका आहियूं। शोभी भाई बि हिते मौजूदु आहिनि, असांजा गेस्ट बि हिते मौजूदु आहिनि। गेस्ट सां थोरी देरि में ॻाल्हाईंदासीं, पर शोभी भाई खे मां सलाम ज़रूरु करणु चाहींदसि। अस्सलाम वालेकुम किरण, कैसे हैं शोभी भाई? ठीक है, बिल्कुल ज़बरदस्त, शुक्र है। कैसा वेदर लगा आपको? वेदर तो ये हमारा है ही फेवरेट, पसंदीदा वेदर जिसे बोलते हैं। और अभी आपने कहा दिल नहीं चाह रहा था, वाकई में दिल नहीं चाह रहा था। इतना दिल कर रहा था कि हम घूमते फिरते रहें, कुछ खाते पीते रहें। तो कुछ खाया पिया या ऐसे ही ऑफिस आ गए? थोड़ा सा घर वालों को तंग किया जरा सा, कुछ पकोड़े, कुछ मिर्चें तली हुई। मेरे पास तो गैस ही नहीं था और घर पे सिर्फ मैं और अम्मी थे तो इसी वजह से मेरी तो बचत हो गई। हाँ, असद भी नहीं है यहाँ पर। और ड्राई फ्रूट होता है घर में तो और मज़ा आ रहा होता है। वो तो लाजमी है। सर्दियों की जो असल मेन खुराक होती है ना, वो यही होती है, ड्राई फ्रूट। रात में आप सीरियसली ये थींदो आहे जॾहिं तव्हां ब्लैंकेट्स में हुजो, कुल्ट्स में हुजो अंदरि, ऐं ड्राई फ्रूट जी नंढड़ी ट्रे तव्हां सां गॾु हुजे न, वधीक इंजॉयमेंट थींदी आहे, मज़ो ईंदो आहे उन टाइम। ऐं मां त इन ॻाल्हि में बि असद जे करे ॿुधंदो ॾाढा दड़का ॾींदो, मूंखे चवंदो बदतमीज़ तूं छा चवंदी आहे मुंहिंजे लाइ। ऐं वाकई जॾहिं असद हिते हूंदो आहे कराची में त मूंखे ॾाढो तंग कंदो आहे उहो, ऐं चवंदो आहे हीअ बि ठाहे, हीअ बि ठाहे, हीअ बि ठाहे। पर मां मिस बि कयां थी असद खे, छो त हैदराबाद में आहे। इनशाला सुभाणे परीहं जॾहिं ईंदो त पोइ वरी सां मूंखे उहो ई जेको आहे कुकिंग ऐं उहो ई सारो सीन जेको आहे करिणो पवंदो उन्हनि जे लाइ। मज़ो बि ईंदो आहे। इहो ई हिकिड़ो टाइम हूंदो आहे जेको तव्हां पंहिंजी फैमिली सां गॾु सुठे तरीक़े सां स्पेंड कंदा आहियो। तो आप भी फरमाइशें करते हैं भाभी को इस तरह? बिल्कुल बिल्कुल, ज़रूरी है। तंग होती है? ज़रूरी नहीं, तंग नहीं होती। तंग नहीं होती? क्योंकि नहीं अच्छी बात है। ये है वो, ये फौरन से सुन लेती है मेरी बात, ये अच्छी बात है। नहीं, सुनना तो पड़ता है। हस्बैंड ने जो बोल दिया वो तो सुनना पड़ेगा। नहीं, ऐसा नहीं है, मैं भी बहुत सुनता हूँ उनकी, ये बात नहीं है। ये बात है, हम कंप्रोमाइज़, ये एक्चुअली मोहब्बत प्यार आपस में मिलकर रहना। लेकिन जब गैस नहीं होना तो फिर बंदा तंग होता है। तो उसकी अरेंजमेंट है, इलेक्ट्रिक चूल्हा एक हमने ले लिया है वो। अच्छा, बिल कैसा आ रहा है ये तो ज़रा बिल बताएं। तो आपको पता है,
आ रहा है ना? हाँ बहुत कम आ रहा है। बहुत कम आ रहा है। ॾिठव मूंखे कंहिं चयो हुयो इलेक्ट्रिक चूल्हो वठ, मां थोड़ी देर सोचां पई, मां चयो वठां न वठां, पर पोइ मां चयो त न मां नथी वठां, छो त ज़रूरत त पंहिंजी जाइ ते पूरी थींदी, पर जेको मंथली जेको उनजो बिल ईंदो न उहो एतिरो ईंदो जो शायदि एसी खां बि वधीक अचे, डबल हो गया वाकई। हाँ बिल्कुल है, तो बिल्कुल जेकॾहिं तव्हां अफोर्ड करे सघो था तो मोस्ट वेलकम, तव्हां बिल्कुल लेकिन ज़रूरत की चीज़ भी तो है ना, ये भी तो है, खाना पकना है, खाना है, बहुत सी चीज़ें दिल करती हैं, कुछ ऐसी चीज़ें जो बाहर से अच्छी लगती है, लेकिन कुछ ऐसी है जो घर में ही बने तो अच्छी लगती है। लेकिन जब बिल आता है ना इतना बड़ा, महीने की पहली तारीख और आपको 31 तारीख को या 29 तारीख को अगर आपको सैलरी मिले और पहली दूसरी तारीख को निकल जाना, पर बड़ा अब तो नया इंकशाफ है, मतलब टैक्स आपके है, आप बिल आप बिजली यूज़ करें या ना करें, बिल देना है आपको, हमको तुमसे प्यार है। वो तो देना ही देना है। जी व्यूअर्स, कचेरी यहीं थींदी रहंदी, गेस्ट सां बि कचेरी कयूं, मां तव्हांखे ॿुधायां त असां सां गॾु केरु मौजूदु आहिनि, उन्हनि जी इंस्पिरेशन आहे लेट मास्टर मंज़ूर साहब, ऐं माशाल्लाह उन्हनि जी आवाज़ बि उन्ही वांगुरु आहे, उन्हनि जा स्टूडेंट बि रहिया आहिनि, त मां तव्हांखे ॿुधायां असां सां गॾु आहिनि मास्टर लियाकत अली, उस्ताद मोहम्मद बलूचिस्तान सां उन्हनि जो वास्तो आहे, उन्हनि जा खोड़ सारा गाना तव्हां ॾिठा आहिनि, इलाही फेमस सॉन्ग्स आहिनि उन्हनि जा, ऐं उन्हनि सां अॼु इलाही सुठा गाना बि ॿुधंदासीं, उन्हनि सां कचेरी बि कंदासीं, तव्हां बि कॉल्स करे उन्हनि खे फरमाइशूं करे सघो था, उन्हनि सां ॻाल्हाए बि सघो था, त उन्हनि खे वेलकम कंदासीं। अस्सलाम वालेकुम अदा, कहिड़ा हाल? वालेकुम अस्सलाम बाबा, ख़ैरियत दूं? ठीकु आहियो? तबियत सही आहे तव्हांजी? वॾी महिरबानी तव्हां हिते आया, तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो। मां थोराए थो आहियां KTN वारनि जो सॼी टीम जो मां थोराए थो आहियां, जिन मूंखे इज़त बख़्शी आहे, उस्ताद ज़ेडी शानी जो मां ख़ासि थोराए थो आहियां। जी जी, तव्हां अचो पिया त बारिश थी रही हुई उन वक़्तु? बारिश ॾाढी मौसम त हिते प्यारी थी वई आहे, यकीन कयो त दिलि चाहे पई त इंजॉय कजे। हाँ बस हलूं था, पैकअप था कयो। त बारिश तव्हांखे वणंदी आहे? मौसम कीअं लॻंदो आहे? तमामु ख़ूबसूरत, ऐं बारिश में घुमण जो मज़ो वरी पंहिंजो आहे, छो जो ये बारिश सां क़िस्मत सां थींदियूं आहिनि, सही रोज़ न थींदी आहे न, सही, ये मौक़ा वरी नसीब वारनि खे नसीब थींदा आहिनि। बिल्कुलु सही था चओ। त इन बारिश जे हवाले सां बि कोई गानो तव्हां रेडी कयो, ईअं ॻाईंदा आहियो बारिश वारिश ते गाना वाना? बारिश ते को गानो न ॻायो न ॻायो आहे? छो? बारिश ते त गानो हुजणु खपे न। महबूबनि खां फारिग थियूं त बारिश ते अचूं। महबूबनि खे छॾियो, बेवफ़ा हूंदा आहिनि। बस कुझु त आहे जो दुनिया हले थी, वो ईअं ई थी हले, बेवफ़ाउनि ते थी हले दुनिया, उनजे ॾुखनि में। बेवफ़ा कंदो त छा कंदो, कुझु बि न करे सघंदो, सो उनखे बि ख़बर आहे त वफ़ा का शइ आहे। वफ़ा बिल्कुलु का शइ आहे, पर अॼुकल्ह माण्हू सम्झनि कोन था न। बस माण्हुनि खे अलाह सम्झाईंदो, अलाह हिदायत ॾींदो उन्हनि खे। सो बिल्कुलु। तव्हां हीअं किथां आया आहियो, मतिलबु कराची में हुया या उते? मां उस्ताद बलोचिस्तान खां आयो आहियां, ज़िला जाफ़राबाद खां। ठीकु आहे। मां मास्टर मंज़ूर जो शागिर्दु आहियां, रहियो बि आहियां ऐं रहंदुसि इंशाअल्लाह। उहो मुंहिंजो उस्ताद आहे, अलाह से हुनखे जन्नत में जाइ ॾे। आमीन आमीन। सो उनजी दुआऊं, उनजी मोहबतूं आहिनि असां सां गॾु, जो अॼु असां तव्हां सां गॾु वेठा आहियूं, पूरी सिंध पूरी दुनिया असांखे ॾिसे थी। जी जी जी। तव्हां हे सफ़र कीअं स्टार्ट कयो? मास्टर साहब सां तव्हांजी मुलाक़ात कीअं थी? मास्टर सां इहो बसि इश्क जो चक्कर। अच्छा। बसि हुनखे ॾिठो जो त मोहबत थी वई, हुनजी आवाज़ सां, हुनजी तबियत सां, हुनजी गुफ़्तगू सां। उस्ताद सां काफ़ी टाइम मां हैदराबाद में पंहिंजे उस्ते में घुराए करे प्रोग्राम बि कराईंदो हुउसि उस्ताद खे। सही। उन जा मां अहसान नथो लाहे सघां, जेके माते मोहर हणी वियो आहे इहे अची करे, एॾा कुर्ब जा क़दम भरे मां नाचीज़ जे शहर, अॼु बि यकीन कयो ईअं लॻंदो आहे ॼणो ख़्वाबु ॾिठो आहे हिकिड़ो। हो त हिकिड़ो वॾो नालो आहे सिंध जो, पूरी दुनिया हुनखे सुञाणे थी। अॼु हुनजी कचहरी हले थी, बसि इहे मां सम्झी सघां थी तव्हांजी कैफ़ियत, तव्हांजी मोहबत आहे उन्हनि सां, ऐं तव्हां उन्हनि जी इलाही इज़त कयो था, तव्हांजी अखियूं भरिजी आयूं आहिनि। व्यूअर्स, इहा मोहबत हूंदी आहे कंहिंसां, ऐं ख़ासि करे उहे माण्हू जेके तव्हांजा उस्ताद थी रहिया हुजनि, तव्हांखे एतिरो कुझु उन्हनि ॾिनो हुजे, तव्हां उन्हनि जी एतिरी रिस्पेक्ट कंदा आहियो, उन्हनि सां एतिरी मोहबत कंदा आहियो, तव्हां एॾो वक़्तु उन्हनि सां गुज़ारींदा आहियो, ऐं जॾहिं उहो तव्हां खां विछड़ी वञनि त तकलीफ़ थींदी आहे। बेशक उस्ताद बि माउ पीउ जे बराबरि हूंदो आहे, त बिल्कुलु मां मास्टर साहब जी जेको आहे कैफ़ियत सम्झी सघां थी, ऐं सबर कयो, अलाह साईं उन्हनि खे जन्नतुल फिरदौस में आला मुक़ाम ॾींदो। मास्टर साहब सां मुंहिंजी बि मुलाक़ात रही आहे, ॾाढो प्यारो माण्हू हुयो, उन्हनि जा ॿ टे गाना करण जा मूंखे बि हिकिड़ो इहो मतिलबु चवां थी त शर्फ़ हासिलु थियो हुयो, जो मां उन्हनि जा कुझु गाना कया हुया, उन्हनि जे गाननि में कुझु मॉडलिंग कई हुई। मां तव्हांजो पाण फैन बि रहियो आहियां, तव्हांजा काफ़ी सारा मां गीत ॾिठा आहिनि, छो जो
मुंहिंजो तालुक बलोचिस्तान सां आहे त मुंहिंजो अचण एॾो घटि हुयो। जी 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 बसि नसीब जी ॻाल्हि आहे, दुआउनि जो असरु आहे। बिल्कुलु उस्तादु चवंदो हो हिकिड़ो ॾींहुं ईंदो, सो इंशाअल्लाह। अखियुनि सां ॾिसणो आहे इहो ॾींहुं। बिल्कुलु बिल्कुलु। त कॉल वठंदासीं, सना हिन सां गॾु। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदी कीअं आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक अदी, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? अल्लाह जो शुक्र आहे। तव्हां ॾाढा सुठा पिया लॻो, ॾाढा प्यारा पिया लॻो। अच्छा थैंक यू अदी। मां त सोचां पई अॼु मुंहिंजा वार कोन ठाहिया आहिनि, अॼु मेकअप आर्टिस्ट चवनि पिया अॼु तूं ईअं ई वञ। न न, तव्हां ॾाढा सुठा पिया लॻो। अच्छा थैंक तव्हां यू अदी। कंहिंजो बि शौक़ु न कयो न, तव्हां कंहिंजा कपिड़ा पाईंदा आहियो? मां पंहिंजा ई पाईंदी आहियां। मां एक्चुअली तव्हांजा कपिड़ा ॾाढा सुठा हूंदा आहिनि। वॾी महिरबानी। मां पाण बाए कंदी आहियां, मां डिज़ाइनर्स जा कपिड़ा पाईंदी आहियां, जॾहिं पाईंदी आहियां त तॾहिं मां मेंशन कंदी आहियां। बाक़ी घणो करे जेको आहे मुंहिंजी पंहिंजी ड्रेसिंग हूंदी आहे। अच्छा जी जी जी। ॿियो तव्हां फर्स्ट टाइम कॉल कई आहे अॼु? न न, मूं पहिरियां बि ॻाल्हि कई हुई। अच्छा पहिरीं बि कॉल कई आहे, ठीकु आहे आदि। त तव्हांजे शहर में बारिश आहे? हा, असां वटि बि हल्की हल्की बूंदाबांदी आहे, ॾाढो सुठो मौसम आहे। मौसम सुठो आहे त पोइ छा पचायो अथव? ऐं तव्हां न मुंहिंजे ॿारनि खे सलाम हाय कजो ऐं हिन जा नाला खणिजो। हेलो दुआ, अहमद ऐं अलाफिया। इहे सभु तव्हांजो शो ॾिसंदा न, इहे ई मूंखे कॉल कराईंदा आहिनि। दुआ, अनाबिया, अलाफिया ऐं अहमद। अलाफिया, दुआ, अहमद। हेलो कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? हा, इहे ई मूंखे तव्हांजी कॉल लॻाईंदा आहिनि। अच्छा पोइ तव्हां रोज़ कॉल कंदा कयो न, ॿारनि सां बि ॻाल्हाईंदा कयो। किथे आहिनि? हा, ओया ई अलाफिया सां ॻाल्हायो। जी जी जी। हेलो हेलो अलाफिया, अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो तव्हां? मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हां कीअं आहियो? अलाफिया तव्हांजी एज केतिरी आहे? जी अदी। जी, असां तव्हांजो जो टॉपिक हो न, त तव्हां बारिश में छा पचाईंदा आहियो? जी जी जी। असांजे घर में ख़ासि करे मिठो पचंदो आहे। जॾहिं बि अहिड़ो मौसम हूंदो आहे न, या त कस्टर्ड, या त सयूं, या त वरी गुड़ वारी तहरी असांजे घर में माना वधीक पचंदी आहे, ख़ासि करे बारिश जे मौसम में। अच्छा माशाल्लाह। ॿियो ताहिरी बि त पचंदी आहे न, भत जेको हूंदो आहे ताहिरी भत। हा हा, गुड़ वारो। हा गुड़ वारो, एग्जैक्टली। हा अच्छा ज़बरदस्त। पर बुसरियूं बि पचाईंदा आहिनि कुझु माण्हू। सही सही, ठीकु आहे आदि। ॿियो कुझु चवणु चाहींदो? न न, बस ठीक है। थैंक यू अदी, पंहिंजो ख्याल रखिजो। अल्लाह हाफिज़ अल्लाह हाफिज़। कल रात को मेरा दिल कर रहा था कि मैं मीठी रोटी बनाऊं, ये बुसरी बनाऊं ना, मगर उस वक्त ये था कि गैस ही नहीं था। अभी रिसेंटली जो प्रोग्राम था हमारा, जो हमारी वो कुक हैं बासमा, जी 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 जी, वो सकाफती हमने जो शो किया था, बड़ा मजे का उन्होंने बनाया था वो चावल और गुड़। हाँ वो तायरी बनाई थी उन्होंने। सही। तहां खे अदा खाइण पीअण जो शौक़ आहे? बस इहो दुनिया आहे, ज़ाहिर आहे खाइणो त पवंदो। न इलाही माण्हुनि खे न हूंदो आहे न। खाईंदो त इंसानु हलंदो न। न खाईंदो पंहिंजी जाइ ते, पर हिकिड़ो ॾाढो शौक़ीन हूंदो आहे न, तव्हांखे हे बि खाइणो आहे, हे बि खाइणो आहे, हे बि खाइणो आहे। पोइ वरी हुन सां मसलो थी थो वञे, मादे जो चकर थो थी बसि वञे। पोइ नथा सम्झनि न। पोइ सम्झणु खपे न हुननि खे, पंहिंजे शौक़ खे घटाइनि, पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखनि। सही। भला हींअर छा था ॿुधायो असांखे? मां तमामु प्यारी शइ ॿुधायां थो। मुंहिंजे मुर्शिद साईं रखियल पाक जो सूफ़ी बोल आहे। जी जी। मां पेश ख़िदमत सॼी संगत जे नाम। सारी रात लाड़े लुड़का खिड़न मां पेरन ते मपवा
ये धरती सारी धुआं लुढ़कन साण लतीफ चवे सीने में समाया सना सूर माखे इश्क जा ओलांबा पवन पूर माखे बिरह जा ओलांबा पवन पूर माखे सीने में समाया सना सूर माखे सीने में समाया सना सूर माखे इश्क जा ओलांबा पवन पूर माखे बिरह जा ओलांबा पवन पूर माखे जा अजुन के कल जा ओ सुली अजल जा अजुन के कल जा इहे कम कलम जा लिखियो नूर माखे इहे कम कलम जा लिखियो नूर माखे इश्क जा ओलांबा पवन पूर माखे बिरह जा ओलांबा पवन पूर माखे सीने में समाया सना सूर माखे इश्क जा ओलांबा पवन पूर माखे बिरह जा ओलांबा पवन पूर माखे अनल हक जवा थो क्यों मंजूर माखे अनल हक जवा थो क्यों मंजूर माखे इश्क जा ओलांबा पवन पूर माखे बिरह जा ओलांबा पवन पूर माखे सीने में समाया सना सूर माखे इश्क जा ओलांबा पवन पूर माखे बिरह जा ओलांबा पवन पूर माखे चंबन में क्यों चक चूर माखे इश्क जे चंबन में क्यों चक चूर माखे इश्क जा ओलांबा पवन पूर माखे बिरह जा ओलांबा पवन पूर माखे सीने में समाया सना सूर माखे इश्क जा ओलांबा पवन पूर माखे बिरह जा ओलांबा पवन पूर माखे पैर
घूर माखे सिर ते सकियूं सहाए ढाइन घूर माखे इश्क जा ओलाबा पवन पूर माखे तिरह जा ओलाबा पवन पूर माखे सीने में समाया सना सूर माखे बिरह जा ओलाबा पवन पूर माखे इश्क जा ओलाबा पवन पूर माखे। माशाल्लाह माशाल्लाह, इलाही ज़बरदस्त माशाल्लाह। ऐं तव्हांजो आवाज़ बि ॾाढो सुठो आहे वॾी महिरबानी। ऐं वाकई तव्हांजे आवाज़ में हिकिड़ो जादू आहे, हिकिड़ी कशिश आहे, अट्रैक्शन फील थी थिए पई। थैंक यू। ऐं ईअं खोड़ ईंदा आहिनि सिंगर्स माशाल्लाह, ऐं उन्हनि खे ॿुधंदी बि आहियां, ऐं ईअं कॾहिं फील न थींदो आहे त का अट्रैक्शन फील थींदी हुजे या छा, पर हिकिड़ी तव्हां हींअर जेको आलाप जेको हयो विच में, मेरा ख़्याल आहे आलाप ई बोलते हैं इसको बीच में, ऐं उन में मां वाकई गुम थी वियमि। अल्लाह से तव्हांखे ख़ुशि रखंदो, सचो कमु त सचो आहे न। बिल्कुलु इंसान खे ज़िंदगी हिकिड़ो चक्कर मिलंदी आहे, बिल्कुलु बिल्कुलु कमु सचो हुजे। बिल्कुलु। हिते ब्रेक वठंदासीं, पोइ ॻाल्हियुनि खे कंटिन्यू था कयूं। जी व्यूअर्स, त वक़्तु आहे हिकिड़े ब्रेक जो, काॾे न वञिजो, जल्दी वापसि था अचूं। वेलकम बैक व्यूअर्स, बि तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं। आई होप त तव्हां असांजो शो इंजॉय कंदा हूंदा, ऐं मां स्टिल वेट थी कयां त तव्हां असांखे जल्दी सां कॉल्स कयो ऐं असांखे वेदर जी अपडेट्स ॾियो। तव्हांजे शहर में केतिरी बारिश थी रही आहे ऐं वेदर कीअं आहे, ऐं तव्हां छा पचायो आहे अॼु। त मूंखे ओके ज़ेन जी कॉल आहे, मां ज़ेन जी कॉल वठां पोइ तव्हां सां गुफ़्तगू कयां थी। कंडियारो खां असां वटि कॉल आहे ज़ेन जी। हेलो अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम आपकी। वालेकुम सलाम, कहिड़ा हाल आहिनि ज़ैन, कीअं आहियो? अल्लाह जी तरफ़ लका प्यान, आउं बिल्कुलु ठीकु आहियां। ऐं तव्हां ॿुधायो कीअं आहियो? मां बि बिल्कुलु ठीकु आहियां। ज़ैन, तव्हां इलाही ॾींहंनि खां पोइ फ़ोन कई आहे, किथे हुयो बिज़ी? जी बसि थोरी मसरूफ़ियात हुयूं न इन जे हिसाब सां। इस्लामाबाद वियासीं न असीं घुमण। ओ माशाअल्लाह, ज़बरदस्त। पोइ मज़ो आयो? जी जी बिल्कुलु, इस्लामाबाद मां थी आया आहियूं, अञा कल्ह पहुता आहियूं। अच्छा माशाअल्लाह माशाअल्लाह, मज़ो आयो? स्नोफॉल ॾिठी हुते, मरी विया हुयो? जी जी मरी वियासीं, ॾाढो मज़ो हुयो हुते। हाँ, ऐं स्नोफॉल बि ॾिठव? जी जी बिल्कुलु। अरे वाह वाह, ज़बरदस्त। असांजे शो में आमना आई हुई। हेलो 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 जी ज़ैन, असांजे शो में आमना आई हुई, ऐं आमना तव्हांखे मिस पई करे। तव्हांखे असां यादि पिया कयूं इलाही, ऐं असां सोचियो त तव्हां कॉल कंदा, पर तव्हां कॉल ई न कई। अल्लाह कॾहिं आई आमना, मां यूट्यूब ते ॾिसी वठां। लास्ट वीक आई, तव्हां यूट्यूब ते ॾिसी वठो शो। जी जी मना ॾींहुं कहिड़ो हो? डे मुंहिंजे ख़्याल सां मंडे हुयो, लास्ट मंडे हुयो। हा अच्छा, लास्ट मंडे हुयो, उन खां लास्ट मंडे हुयो। जी जी बिल्कुलु। आमना खे मां कोन ॾिसी सघियमि, पर अॼु मां हिनमहिल यूट्यूब तां सर्च कयां थो प्रोग्राम। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। अॼु छा था ॿुधायो असांखे? अॼु मां हिकिड़ो सिंध में सॉन्ग आहे, मां उहो तव्हांजे नाम कंदमि। ॿुधायो ॿुधायो। जी हिन जन्म हुन जन्म वचन थो करियां, हिन जन्म हुन जन्म लाइ वचन थो करियां, मां जिते बेगुज़ार, मां जिते बेगुज़ार सिंध तुंहिंजो पिया, हिन जन्म हुन जन्म लाइ वचन थो करियां, हिन जन्म हुन जन्म लाइ। आपी कीअं लॻो सॉन्ग? माशाअल्लाह, ॾाढो सुठो। ऐं मूंखे इहो ॿुधायो ज़ैन, त तव्हां कराची कॾहिं था अचो? जी कराची जॾहिं तव्हां चवंदव त असां अची वेंदासीं। बसि ठीकु आहे, मूंखे इंतज़ारु रहंदो। तव्हांखे जॾहिं बि सहूलियत महसूसु थिए तव्हां कराची अचिजो ऐं असांजे शो में ज़रूरु अचिजो। जी जी बिल्कुलु। ऐं आपी मां माज़रत सां मुंहिंजो गलो थोरो ख़राबु हो। ठीकु आहे, जी जी न न कोई मसलो कोन्हे, पर तव्हां अचिजो ज़रूरु, मूंखे तव्हांजो इंतज़ारु रहंदो। थैंक यू बेटा, पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। तव्हांखे कीअं लॻंदा आहिनि नंढड़ा नंढड़ा ॿार ॻाईंदे तव्हां ॾिसंदा आहियो त? माशाअल्लाह तमामु सुरीला आहिनि ॿार। अॼुकल्ह ॿारनि में टैलेंट ॾाढो थी वियो आहे माशाअल्लाह। मोबाइल हुजे या ॻाइण हुजे,
का बि शइ हुजे उनखे जल्दी था करे वठनि। जी माशाल्लाह ही भी इलाही नंढड़ो आहे माशाल्लाह। ऐं हिकिड़ी ॿी असांजी रेगुलर कॉलर बि आहे, असांजे लास्ट टाइम असांजे शो में बि आई, उहा बि 10 सालनि जी आहे, आमना नालो आहे हुनजो। ऐं माशाल्लाह आमना जो बि आवाज़ु ॾाढो प्यारो आहे। माशाल्लाह। ऐं मां चाहींदी आहियां त अहिड़ा नंढड़ा नंढड़ा ॿार अचनि असांजे शो में, उन्हनि खे असां सपोर्ट कयूं। ज़रूरु, बिल्कुलु। ऐं जीअं तव्हां सभु सिंगर्स आहियो ऐं जीअं शोभी भाई आहिनि त तव्हां बि हिननि खे सपोर्ट कंदा कयो। बिल्कुलु कयूं था हिननि खे असां दिलि सां, छो जो इहे आहिनि त असां बि आहियूं, हीअ असांजी पहचान आहिनि। सही। अगरि ॿार सुरीला हूंदा त पंहिंजी शहर जी इज़त आहे, पंहिंजी इज़त आहे, उस्तादनि जी माउ पीउ जी इज़त आहे। सो अॼुकल्ह जा माशाल्लाह ॿार तमामु टैलेंटेड आहिनि, तमामु जीअं इंडिया में तव्हां ॾिसो त उन खां अलावा पाकिस्तान में एतिरा आहिनि न, उहे ॾेखारिजनि अगरि न ज़ाहिर थियनि त माशाल्लाह तमामु घणा सुरीला आहिनि पाकिस्तान में असांजे में। सो मां तमामु पंहिंजे पाकिस्तानियुनि जो चाहींदड़ बि आहियां ऐं उन्हनि खे दिलि सां ॿुधो बि आहे, ॿुधां बि अथो उन्हनि खे। माशाल्लाह माशाल्लाह। ते कॉल वठंदा सांघर मां असां वटि कॉल आहे सैयदा नूर जहां बीबी। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। किरण याद मदद ऐं तव्हांजी पूरी टीम खे याद मदद। लाली मदद। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा, कीअं आहियो, ठीकु आहियो? अल्लाह जो शुक्र आहे, ठीकु वेठा आहियूं। ॾाढो मज़ो पियो लॻे, ॾाढो सुठो प्रोग्राम पुछो पिया। वॾी महिरबानी वॾी महिरबानी। तव्हां वटि मौसम कीअं आहे सांघर में? माशाल्लाह ॾाढी मौसम प्यारी आहे, हा न, मज़ेदार। काफ़ी वसे। अच्छा, पोइ छा पचायो अथव? असां मसला तव्हां गैस जो पुछो पिया, असां त तमामु घणी असां वटि गैस अथव। ओह माशाल्लाह, बस फिर चलते हैं उनके घर। हम भी आ जाएं। असां माशाल्लाह बाज़ार तरिया में अरे वाह 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 वाह, वाह पानी तो सब मुझी पसंद जी शयूं ठाहियूं अथव, सब मुझी पसंद जी शयूं ठाहियूं अथव। सब कुछ ना कुछ बना रहे हैं, मगर आबिद मेहर हमारा गरम शयूं ठाहियूं न, मां एतिरियूं ठाहींदव राति कम अची वेंदियूं। हाँ जबरदस्त जबरदस्त, यानी तव्हां वटि गैस ही गैस आहे न। मच्छी बि मशहूर आहे। हाँ 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 माशाल्लाह। ऐं हिते गैस बि तमामु घणी बि आहे, उहा का तकलीफ़ कान्हे। ऐं हीउ सुलो जेको थधो बि ॾाढो अथव। अच्छा अच्छा सही। न हिते गर्मी न हूंदी आहे। अच्छा हलो इहो त सुठो इन आहे। करे त असां बदिली न कराईंदा आहियूं, हिते ई सर्विस आहे असांजी। हलो इहा बि ज़बरदस्त ॻाल्हि आहे। बसि पोइ मां बि अचां थी। अचो, ॾाढो मज़ो लॻो पिया। माशाल्लाह सरकारी वॾा घर खुलिया। माशाल्लाह 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 माशाल्लाह। हम लोग एडजस्ट हो जाएंगे। जी 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 जी। अमी गानो ॿुधायो बाजीअ खे, जो या अली मदद, या अली मदद, अल्लाह अली मदद, या अली या अली मदद। मदद। मुबारक हो तुमको, कोई शादी तुम्हारी तोड़ो। मुबारक हो कोई शादी तुम्हारी। बता कुछ रहो तुम दुआ ये हमारी। वाह 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 वाह, जबरदस्त जबरदस्त माशाल्लाह। तव्हांजी न्याणी जो नालो छा आहे? माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। थैंक यू, पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़। जी व्यूवर्स, तव्हांखे ख़बर आहे त इहा आंटी फ़ोन कंदियूं आहिनि, हिनजी जेका न्याणी आहे उनखे थोरो प्रॉब्लम आहे, उहो थोरो मेंटली डिसऑर्डर आहे उन्हनि जो। ऐं अहिड़ियूं जेके बि न्याणियूं आहिनि या अहिड़ा जेके बि भाइर आहिनि, अल्लाह साईं खां असां दुआ कंदासीं त अल्लाह साईं उन्हनि खे पंहिंजे हिफ़्ज़ो मान में रखे, उन्हनि खे जल्दी सां अल्लाह साईं ठीकु करे छॾे। छो त ही जेके ॿार कुझु पैदाइशी हूंदा आहिनि, कुझु वक़्त सां थी वेंदा आहिनि। त मां सम्झी सघां थी त केतिरो प्रॉब्लम थींदो हूंदो, केतिरी शयुनि खे तव्हां फेस कंदा हूंदा, पर तव्हांखे सलाम आहे, तव्हां माउ आहियो, तव्हां पंहिंजे ॿार खे वधीक सुठे तरीक़े सां संभाले सघो था। बेशक अल्लाह संभाले थो, पर अल्लाह खां पोइ माउ ई हूंदी आहे जेका उन्हनि खे संभाले थी। त मुंहिंजी दुआ आहे त बिल्कुलु ठीकु थी वेंदी इंशाअल्लाह। त तव्हां अगरि असांखे इहो ॿुधायो त मास्टर साहब जा तव्हां शागिर्द रहिया आहियो, उन्हनि सां गॾु तव्हां खोड़ वक़्तु बि गुज़ारियो आहे, त हू कहिड़ी नेचर जा हुआ? कॾहिं दड़को ॾिनो उन्हनि तव्हांखे सेखारण वक़्तु? का ग़लती तव्हां कई हुजे त? हाँ, इंसान को गलती थींदी आहे, बिल्कुलु ग़लती कई से। धड़का उस्ताद न ॾिना, बाक़ी सम्झण ई ॾिनई। सही। उस्ताद चए थी वरी इहा शइ न थी ॿीहर, सही न थींदी इंशाअल्लाह। अच्छा, बसि सिर्फ़ु एतिरो? बसि एतिरो, छो जो उहो प्यार कंदो मूंसां।
मूंखे बिल्कुलु एतिरो प्यार ॾिनो अथई जो मां यकीन कयो त अॼु बि ईअं सम्झा थो त मां ख़्वाबु ॾिठो आहे हिकिड़ो ख़ूबसूरत। सही। त मास्टर साहब जा केतिरा स्टूडेंट्स आहे, तव्हां ई हुयो या ॿिया बि हुया? ॿिया बि आहिनि उस्ताद जे शागिर्द काफ़ी आहिनि, लेकिन मां त पंहिंजे इश्क में जॾहिं उस्ताद वटि हुयुसि त बसि मूंखे त इहो लॻल त मूंखे क़बूल करे शागिर्द पंहिंजो। सही। जॾहिं हुन मोहबत ॾिठी, जॾहिं आजिज़ी ॾिठी असांजी, जी जी। असां त नाचीज़ आहियूं, कोशिशि कयूं पिया त उस्ताद जी दिलि चोरायूं न। जेके उस्ताद जी दिलि चोराईंदा आहिनि उहे उस्ताद जी दिलि में रहंदा आहिनि। सही। पोइ मोहबत मिली असांखे उस्ताद खां, माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह। इंस्पिरेशन बात काट रहा हूँ, जी जी। उस्ताद के कई शागिर्द होते हैं, बिल्कुल इंस्पिरेशन उनमें आती है जो उस्ताद का बिल्कुल चहीता शागिर्द होता है, आवाज़ उसकी वो मिलती शायद है, एक ही कोई निकलता एक है। ही होता है बिल्कुल। क्योंकि शागिर्द तो बहुत सारे होते हैं, उस्ताद मेहदी हसन भी बेइंतहा शागिर्द थे, उनकी अपनी औलादी भी थी, लेकिन उनके जो शागिर्दों में शागिर्द खास थे वो इकराम मेहदी साहब मरहूम, अब वो भी हो गए, तो उनकी आवाज़ बिल्कुल लहजा वही था। ऐसे जैसे इनका अंदाज और लहजा मिलता है, तो इन्होंने अपने उस्ताद से इश्क किया है, प्यार किया है, सही बात है, और अपने पेरेंट्स की जगह उनको समझा है। ये बहुत बड़ी बात होती है, और ये मेरा ख्याल है कि हर कोई स्टूडेंट इस चीज़ को नहीं समझता है ना, ऐसा ही होता है। हालांकि 100 शागिर्द होते हैं, हज़ारों शागिर्द होते हैं, लाखों होते हैं, लेकिन उनमें से कुछ होते हैं जो बिल्कुल उस्ताद के हू बहू हो जाते हैं। बिल्कुल बिल्कुल उस्ताद, इश्क और प्यार से जो मिल जाए ना तो बस मेहनत से कुछ नहीं मिलता, क्योंकि इश्क जब नहीं होगा, प्यार नहीं होगा, तो मेहनत का मज़ा ही नहीं है। सही आला। पहले इश्क करो फिर मेहनत करो, वाह वाह। मेहनत करोगे उसको पाओगे, कोई भी है। सो मां इते कॉल वठंदासीं, अदी ज़ुबैदा जी कॉल आहे कश्मीर मां। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा सभिनीनि खे खोड़ सारा सलाम। वालेकुम सलाम। वालेकुम सलाम। नओं साल मुबारक हुजे। तव्हांखे बि साल मुबारक हुजे। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा, ठीकु आहियो? जी शुक्र अल्लाह साईं जो, ठीकु आहियूं। तव्हां ॿुधायो? उन्होंने एक साल बाद क्यों फोन किया? बिल्कुल ठीक ठाक था, साल खां पोइ फोन कई आहे। हा छा कजे, बिज़ी माण्हू आहिनि। सही। तव्हां वांगुरु आहे, ॾिसंदो तव्हांजो बसि टाइम न मिली सघंदो आहे कॉल करण जो। सही सही। छा कंदा आहियो, किथे बिज़ी हूंदा आहियो? घर में ऐं शहर में ख़बर न पवंदी आहे त ॾींहुं कीअं गुज़री वियो। सही ॻाल्हि आहे, पर हाणे त थोरो ॾींहुं वॾो थियो आहे। ॾींहुं वॾो थोरो थियो आहे, 15 मिनट जो। हा सिर्फ़ु 15 मिनट जो डिफरेंस आयो आहे। कल्ह अम्मी बि मूंखे चए पई ॾींहुं वॾो थियो आहे न, मां चयो इलाही वॾो थियो आहे ॾींहुं। हा 15 मिनट जो फ़र्क़ु थियो आहे। एक मिनट कभी। तव्हां ॿुधायो कराची कीअं आहे, तव्हां कीअं आहियो? कराची माशाअल्लाह ॾाढो ज़बरदस्त, ऐं अल्लाह से पंहिंजे हिफ़्ज़ो मान में रखे कराची खे, सभिनीनि खे। ऐं ॿी ॻाल्हि आहे त कराची जो वेदर अॼु एॾो ख़ूबसूरत आहे, माशाअल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह। अॼु कराची ॾाढो थो वणे मूंखे। माशाअल्लाह। कराची बि सुठो थियो आहे। जी जी। कश्मीर में कीअं आहे मौसम? कश्मीर में इलाही सर्दी आहे, इलाही ॿाहिरि निकिरण जहिड़ो हाल सही। आहे स्वेटर सां बग़ैर। हा न न, हिते बि सुठो मौसम थी वियो आहे। हिते त जेको आहे वेचारा, असां कराची वारा वेचारा आहियूं, वेचारा सम्झो था न, ॾाढा वेचारा हूंदा आहियूं असां स्वेटर्स, शॉल्स, जैकेट्स असां कबटनि में रखी छॾींदा आहियूं। असां सिर्फ़ु उन्हनि खे ॾिसंदा आहियूं ऐं हाय कंदा आहियूं, ऐं जॾहिं इतफ़ाक़ सां सर्दी अची वेंदी आहे पोइ पाईंदा आहियूं, चवंदा असां वटि बि सर्दी आहे। हा बाक़ी इहो आहे त शहर में जेके ताम पकनि था, साग, तिरड़नि जी मानी, बुसरी। अॼु मां ग़लति टॉपिक रखी छॾियो। सभु जेको आहे ॾींहुं मज़े मज़े जी ॻाल्हियूं था ॿुधायो, छा छा पचायो अथव, बुख थी लॻी आहे। पकोड़ा पकायासीं मींहं में। वाह वाह वाह, माशाअल्लाह माशाअल्लाह। अल्लाह साईं ख़ुशि रखे तव्हांखे। ॿियो ॿुधायो? जी 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 जी। हेलो अस्सलाम वालेकुम मानूर। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी मानूर, कीअं आहियो? ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो? बिल्कुलु ठीकु ठाक। पढ़ंदा आहियो? जी। कहिड़ी क्लास में? 8th में। 8th में, माशाअल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह। ठीकु आहे। पोइ स्कूल्स खुलियल आहिनि या बंदि आहिनि अञा? असांजा खुलियल हूंदा आहिनि। खुलियल हूंदा आहिनि। मोकल न मिलंदी आहे सर्दियुनि में? न मिली हुई पहिरियों ॾाढी। अच्छा अच्छा, सही। हलो सही आहे, ठीकु आहे। थैंक यू अदी, पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़। हींअर तव्हां छा था ॿुधायो असांखे? मां उस्ताद जी यादि में, उस्ताद जो हिकिड़ो ख़ूबसूरत गीत आहे, शेख अयाज़ जी शाइरी आहे, मां उहो पेश कंदुमि। जी जी। विसारे साईं तोखे
साईं। तोखे केरु विसारे साईं, तोखे केरु विसारे साईं, तोखे केरु विसारे साईं, तोखे केरु विसारे साईं, तोखे विसारणो औखो हूंदो, पंहिंजो पाण सां धोखो हूंदो, जेसी मौत न है, जेसी मौत न मारे साईं, तोखे केरु विसारे साईं, तोखे केरु विसारे साईं, तोखे केरु विसारे साईं। जीवन मुझे जो तू चंद्रो आही, है जीवन मुझे जो तू चंद्रो आही, तू सुहाही तू समुंद्रो आही, जिया पियो तो जे सहारे साईं, तोखे केरु विसारे साईं, तोखे केरु विसारे साईं, तोखे केरु विसारे साईं। कहीं जी हयाती ठाहिणो ऐं ड्राहिणो, कहीं जी हयाती ठाहिणो ऐं ड्राहिणो, मतलब खां पोइ मुहड़ो फेराइणो, केर अहिड़ी दिलधारे साईं, तोखे केरु विसारे साईं, तोखे केरु विसारे साईं, तोखे केरु विसारे साईं।
तन थियो वरी कूड़न ऐं कायरन जो है समझी न सघंदुसि आऊं लॻे थो इश्क बि हिकिड़ो ॾांहुं लॻे थो केरु हुनुर ही सेखारे सां केरु हुनुर ही सेखारे साईं तोखे केरु विसारे साईं तोखे विसारणु औखो हूंदो पंहिंजो पाण सां धोखो हूंदो जेसीं मौत न मारे साईं तोखे केरु विसारे साईं तोखे केरु विसारे साईं तोखे केरु विसारे साईं माशाल्लाह माशाल्लाह ॾाढो ज़बरदस्त ऐं बिल्कुलु तव्हां पंहिंजी सॼी कैफ़ियत बयानु करे छॾी हिन में महिरबानी। ऐं हिते ब्रेक वठंदासीं ब्रेक खां पोइ ॻाल्हियुनि जी कंटिन्यू करिए जी व्यूअर्स त वक़्तु हिकिड़े ब्रेक जो कारे न वञिजो जल्दी वापसि था अचो वेलकम बैक व्यूअर्स ऐं असां सां गॾु कॉल बि आहे अक्सर ज़हूर आहिनि हैदराबाद मां कॉल आहे हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम कीअं आहियो तव्हां मां बिल्कुलु ठीकु ठाक अक्सर तव्हां ॿुधायो कीअं आहियो ठीकु आहियो असीं बि ठीकु आहे तव्हांजी शुक्र आहे सभु कहिड़ो आहे असां तव्हांजे शो इलाही शौक़ सां ॾिसंदा आहियूं Thank you. तव्हां ॾिसंदा थैंक यू त पोइ आउं सोचियो अॼु कॉल करे अरे थैंक यू सो मच तव्हां अॼु सिर्फ़ु अॼु छो सोचो था डेली कॉल कंदा कयो जी जी इंशाल्लाह हाणे डेली कॉल कर इंशाल्लाह इंशाल्लाह जी अक्सर हैदराबाद जो वेदर कीअं आहे सुबुह ताईं त रिपोर्ट मूंखे ॾाढी सुठी मिली हा हींअर बि हीअं मॉनसून जो वेदर लॻो पियो आहे वाह ते मींहुं मथे कॾहिं वरी थधियूं हवाऊं आहिनि त बिल्कुलु हैदराबाद जी थधियूं हवाऊं त हुअं ई मशहूरु आहिनि जी जी सही 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 पोइ छा पचायव अॼु वरी थी पुछां अॼु असां अञा मींहं जे करे पेकेस में जाम पचाईंदा हुआसीं पर पोइ वरी असां सभिनी जा वज़न इलाही वधी विया हुआ सही हाणे वरी असां ड्राई फ्रूट था खायूं त इन करे अच्छा अच्छा सही आहे पकोड़ा शकोड़ा न ठाहियव न न इन जा खाईंदा जलेबी भला हलो सही है थैंक यू पंहिंजो ख्याल रखिजो अल्लाह हाफिज बड़ा दिल कर रहा है इस वक्त जलेबी जब से बीमार हुआ जलेबी खाई नहीं मैंने मना वो है ना मुझे जलेबी वो आप वो बात क्यों पूछती हैं इसीलिए तो पूछ रही हूँ जी व्यूअर्स त असांखे हिन टाइम जे गेस्ट ज्वाइन कयो आहे उन्हनि जे बारे में तव्हांखे मां ॿुधायां त माशाल्लाह सां ॾाढा वॾा एक्टर आहिनि कॉमेडी ॾाढी सुठी कंदा आहिनि ऐं उन खां अलावा डायरेक्टर आहिनि राइटर आहिनि एक्टर बि आहिनि ऐं FM ते शो बि कंदा आहिनि त बिल्कुलु तव्हांखे मां ॿुधायां जेकॾहिं मां हुनजो सिर्फ़ु हिकिड़ो नालो खणंदसि तव्हां बिल्कुलु सम्झी वेंदा त असां सां गॾु अॼु केरु मौजूदु आहे असां सां गॾु अॼु टकाणी साहबु मौजूदु आहिनि कुझु यादि आयो टकाणी आयो यादि त बिल्कुलु उनखे वेलकम कंदासीं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जन्नतुल मकाम दोज़कुल हराम मुंहिंजा बच्चा मुंहिंजो गुलाम मुंहिंजो नालो अब्दुल सलाम अब्बा जो नालो मोहम्मद गुलाम ॾाॾा जो नालो गुलू अज़म पर ॾाॾे जो नालो उन्हीं खां पुछा पोयां गेज दॿे ते वेठो आहियां ख़ैरियत सां आहियो ख़ुशि आहियो ठीकु ठाक चाक चङा भला जोड़ मतारा ॿार बच्चा डोड़ टका मुंहिंजो नालो आहे जावेद टाकाणी जावेद टाकाणी जे लाइ मशहूरु आहे त जुबाणी चंदाणी राणू जे राणी गिदरो ऐं हिंदाणी हिकु सेर खीर में 3 सेर पाणी पोइ हाज़िर आहे पंहिंजो मिस्टर टाकाणी वाह 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 जबरदस्त माशाल्लाह माशाल्लाह कहिड़ा हाल है तव्हांजा ठीकु आहे अल्लाह जो करम बिरयानी घर में डबल रोटी नरम जावेद टाकाणी जो पर में मुछू कोन्हनि पर अखियुनि में शर्म आहे इहो ई अल्लाह जो करम वाह वाह माशाल्लाह मतलब तव्हां ईअं ई जवाबु ॾींदा
बस असां कोशिश कंदा आहियूं त हर एक सां ख़ुशी सां इख़लाक़ सां प्यार मोहब्बत सां ॻाल्हाइजे ऐं जंहिंसां बि ॻाल्हाइजे यादगार ॻाल्हाइजे। न जबरदस्त माशाल्लाह, पर ताकि एतिरी शयूं याद कीअं रहंदियूं आहिनि? याद रखो तो दिल के पास है, भूल जाओ तो फासले बहुत शमी भाई अभी क्या बोलूं और हम बोलेगा तो बोलोगे कि बोलता है। मौसम दिल फरेब है, खूबसूरत मौसम है हैदराबाद जो, कराची जो मौसम दिल फरेब है, पूरी सिंध जो सुहारी सिंध जो मोहब्बत वारो मौसम है। असां सभु सिंधी जेके वफ़ादार आहियूं, समझदार आहियूं ऐं होशियार आहियूं ऐं असां सभु पंहिंजो महिमाननि जो ख़्यालु रखंदा आहियूं। महिमाननि जा असां पंहिंजो दिलि बि विछाए छॾींदा आहियूं, अखियूं विछाए छॾींदा आहियूं, महिमाननि सां मोहब्बत कंदा आहियूं, महिमान नवाज़ आहियूं, बहादुर क़ौम आहियूं। इन करे सुहारी समूरी सिंध जो मौसम ख़ूबसूरत है। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त। अॼुकल्ह भला किथे किथे पिया था घुमो? बस जिथे वारो मिले थो, हर मुख़्तलिफ़ रेडियो टीवी स्टेज ऑडियो वीडियो, वॉइस ओवर, पपेट शो, माम शो, कमर्शियल ऐं इन खां अलावा जेको बि नंढो वॾो कमु हूंदो फ़नकारनि सां वाबस्ता। छो त कुझु फ़नकार अहिड़ा हूंदा आहिनि जेके सिर्फ़ु रेडियो ते या टीवी ते या स्टेज ते। मतलब तव्हांखे कुझु बि न आहे छॾणो, तव्हांखे हर जाइ ते कब्ज़ो करणो आहे। न कब्ज़े जी ॻाल्हि न आहे, जेकॾहिं तव्हां में अहलियत आहे, जेकॾहिं तव्हां में टैलेंट आहे, जेकॾहिं तव्हांखे ॼाण आहे, जेकॾहिं उहा सिखिया हासिल कजे त हीअ अदब सिखी आयो न उस्तादनि खां। असां बि उस्तादनि खां सिखंदा आहियूं। हिते माज़ी में लाज़रस जोज़फ मौसीक़ार हूंदो, मुंहिंजो रखियलु हो, हिते ई रखियलु हो हिकिड़ो लाज़रस जोज़फ, उनखे मूं पाण रखायो। उन खां अलावा मूं केटीअनि जा शुरूआती ॾींहंनि में जेके बुनियादी माण्हुनि मां हिकु आहे जंहिंजो नालो जावेद टाकाणी आहे। छो त ॿिया त ॿियनि सभिनी खे पूरे छॾियो, मूंखे पूरे छॾियो। त तुफ़ैल संजराणी खे वठी आयुसि। ॿिया कराची जा एतिरा मशहूरु सिंगर उहे सभु भर्ती असां हिते कयो ऐं सभिनी खे आंदो ऐं केटियुनि सां असांखे मोहबत हुई, आहे ऐं रहंदी इंशाअल्लाह। टाकाणी भला आहे छा? लक़ब आहे तव्हांजो या तव्हांजी लक़ब कास्ट आहे? मुंहिंजो लक़ब आहे, मुंहिंजी जेका कास्ट आहे उहा ख़ासि कॾी। ऐं आहियां जावेद अख्तर नाज़, मुंहिंजो नालो जावेद अख्तर नाज़। जावेद अख्तर नाज़ हिकिड़ो शाइर हुयो शुरू में, अख्तर मुंहिंजे पीउ मां निकितो। बल्कि मुंहिंजो उस्ताद हो कॉमेडी में मोइन अख्तर, ऐं आवाज़ मूंखे वणंदी हुई नाहिद अख्तर, त मूं अख्तर पाण सां गॾु जोड़े छॾियो। अम्मा नालो रखियो पंहिंजो जावेद नाज़, वरी ऐं शाइर थी वियुसि। वरी कॉमेडी में जंहिं वक़्तु आयासीं त टाकाणी नालो रखियो वियो। टाकाणी असल में मुंहिंजे ॻोठ जो नालो जेको मीरपुर साकरो शहर में आहे ऐं ठटे ज़िले सां वाबस्ता आहियां। ऐं गुज़िरियल 21 सालनि खां रेडियो पाकिस्तान कराची ते मिस्टर टाकाणी नाले जो शो हले पियो। माशाअल्लाह 21 सालनि खां लाॻीतो। जावेद अख्तर नाज़ के सिंधी जो नालो थी नथो सघे, बंगाली जो नालो, इन करे उहो नालो विसारे छॾियो। माण्हू सभु मूंखे चवंदा आहिनि नंढा वॾा, ओ नंढा वॾा त पिननि पोड़ा पक त पिननि पिन पिन अदा, पिन पिन अदा, नंढा वॾा त पिननि पोड़ा पक त पिननि पिन पिन अदा, पिन पिन अदा, पिनणा आहे सोलो कमु हर माण्हू थो पिने, तूं बि पिन अदा, पिन पिन अदा। त अहिड़े नमूने मिस्टर टाकाणी नालो पइजी वियो। मिस्टर टाकाणी नाले जो फिल्म आहे, मिस्टर टाकाणी नाले जो सीरियल आहे, मिस्टर टाकाणी ऑनलाइन जे नाले जो अख़बार आहे ऐं हीउ नालो मुंहिंजे लाइ सादतमंद आहे। इन करे हिन नाले खे अॻिते खणी पिया हलो। अवां सभु नंढा वॾा जेके बि आहियो, मूंखे मिस्टर टाकाणी चवंदा मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी, दिली ख़ुशी थींदी। ठीकु आहे मिस्टर टाकाणी, ॾाढो ज़बरदस्त। ऐं मूंखे इहा बि ख़बर पई आहे त तव्हांखे इलाही सारियूं ॿोलियूं ईंदियूं आहिनि ॻाल्हाइण। इहो ॾिसो, असां सुहारी सिंध में रहंदा आहियूं। मुख़्तलिफ़ ॿोलियुनि क़ौमियतुनि जा माण्हू जेके सिंध में रहनि था, हू ॿुधाईंदा आहिनि त असां सिंध में रहंदा आहियूं पर सिंधी ॿोली नथा ॻाल्हाइनि। आउं दुनिया जे पुरमन इलाइक़े लियारी में रहंदो आहियां, लियारी मिनी पाकिस्तान। हिन पासे मुंहिंजे घर कच्छी जो, हिन पासे बंगाली जो, हिन पासे मियांवाली, हिन पासे पठान, हिन पासे बलोच, हिन पासे सराइकी। त हिकिड़े फैमिली वांगुरु रहंदा आहियूं। लियारी दुनिया जो पुरमन इलाइक़ो बिल्कुलु बहितरीनु। उते तव्हां पंहिंजे पाड़ेसरनि सां, पंहिंजे अहल मोहल्ले सां जेकी ॻाल्हि कंदा आहियो त हुन में उहे ई लहजा असांखे इस्तेमालु करणा पवंदा आहिनि। ऐं ज़्यादा ॿोलियूं ॻाल्हाइण ही इल्मु आहे हिकिड़ो। तव्हां पाण ज़्यादा ॿोलियूं ॻाल्हायो। उर्दू वारे, उर्दू असांजी क़ौमी ॿोली आहे, असांजी पंहिंजी ॿोली कंहिंजे जागीर न आहे, असांजी पंहिंजी ज़ाती ॿोली आहे। पर ॿियूं जेकियूं असांजूं इलाक़ाई ज़ुबानूं, उहे मोहबत वारियूं ज़ुबानूं, इहे मिनी पाकिस्तान लियारी में मौजूदु आहिनि। ॿियनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हिकु या ॿ कबीला रहंदा आहिनि, 3 कबीला रहंदा आहिनि, पर मिनी पाकिस्तान लियारी में समूरा कबीला गॾु रहंदा आहिनि। सही। इन करे मूंखे उहो ॿोलियूं ॻाल्हाइण। हिते कॉल था वठूं, कॉल खां पोइ जेको आहे तव्हां हर ज़बान में हिकिड़ो हिकिड़ो लफ़्ज़ चयो। ठीकु आहे। सही आहे। मीर मोहम्मद मुग़ैरी जी कॉल आहे दुबई मां। हलो अस्सलाम वालेकुम। बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह जी, अल्लाह सही करम है। तव्हां टॉपिक ज़बरदस्त है। असांजे सचो ॾींहुं अॼु बारिश हले। अदा आवाज़ तमामु घटि थी अचे तव्हांजी।
आओ तो आप सतो दिया साथे बारिश चले तो कुछ न मौसम के बारे में भी जी जी बारिश चले तो बारिश से जो तमाम एंजॉय करने वाली बारिश तो वाकई दुबई जी माशाल्लाह है हां ये खबर अभी जम्मे समाची जम्मे ते हाले तो सुबह जम्मू आने हाले तो चाहते माशाल्लाह माशाल्लाह हाँ बिल्कुल मूंखे ख़बर पई त काफ़ी तेज़ बारिशूं आहिनि ऐं इलाही तेज़ हवाऊं बि लॻियूं आहिनि जेको बरसात के मौसम में जेको पकोड़ा वगैरह खाईंदा आहियूं सही खाने अलावा कबाब वगैरह खाईंदा आहियूं ऐं महिमान सां बि ॻाल्हाईंदासीं सिंगर सां बि ॻाल्हाईंदासीं जी जी ॻाल्हायो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदा चाल वाला खुशाई चाक चंगो भलो ठीक ठाक मौज मस्तियूं ढोर ढगा सब ठीक ठाक वालेकुम सलाम खुश खैर ठीक ठाक चाक चंगू बोलो जोड़ मतारो बारे बच्चा ढोड़ ढगा ओड़ो पाड़ो कुत्ता बिल्ला मेयूं ढगियूं बकरियूं कुकड़ियूं बदकूं मक्खियूं मच्छर खटमल लालबेग वागू तां पाण सब खुश हो सब पायो तो ना खपाइंदा हो चाहिए माशाल्लाह तो हो कोनी न तो अरे वाह कुर्बान वञा 700 दफ़ा सजण तुंहिंजी सिक में आऊं पलो थी पचां सजण तुंहिंजी सिक में आऊं पलो थी पचां रुपयो ॾिजां रोकड़ो जिते चओ ते अचां वाह वाह फिर मुझे भी बुद्ध ॿुधाए सोना तुंहिंजे इश्क में वतो गॾा गाॾो आहा सोना तुंहिंजे इश्क में वतो गाॾो वहाया तो दिलबर जे घर जे आॾो ॾिठो दिलबर जो ॾाढो भॼी पियो मुंहिंजो गॾा गाॾो अरे वाड़े वाह इश्क तुंहिंजे में सुणल साईं वधी वई ॾाढ़ी वधी वई मुछूं नथा कुछूं नथा पुछूं इश्क तुंहिंजे में सुणल साईं वधी वई ॾाढ़ी वधी वई मुछूं नथा कुछूं नथा पुछूं ढोर ढगर सब विकजी विया बाक़ी बचियूं ॿ वछूं नथा कुछूं नथा पुछूं जे था पुछूं पटजे थी ॾाढ़ी पटजन मुछूं नथा कुछूं नथा पुछूं वाह बुद्ध दादे वरे ते बुद्ध जाए जी जी वाह भाई वाह श्री तुंहिंजे प्यार कयो मूंखे दीवानो आहा श्री तुंहिंजे प्यार कयो आ दीवानो वाह आया दुबई तुंहिंजे ख़ातिर वाड़े वाह कोठ तुंहिंजो आया थी दिलबर तुंहिंजे दर्दन खां दूर आहा दिलबर तुंहिंजे दर्दन खां दूर तॾहिं वसायो आ दुबई वाह छाकाणि तुंहिंजे महफ़िल में हुजनि सवा माण्हू तुंहिंजे महफ़िल में हुजनि सवा माण्हू खिलंदा मुस्कुराईंदा रहनि अवां ते ॻाल्हियुनि ते वाह 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 भाउ तव्हां पोइ दुबई में छा था कयो हिते अचो न तव्हां दुबई में छा था कयो हिते अचो न एक्टिंग कयो बस अॼु मजबूरी जो नालो शुक्रिया न त तव्हां दुबई में बि करे सघो था दुबई में बि करे सघो था हेलो हेलो जी अॼु सिंगर सां ॻाल्हाए जी जी ॻाल्हायो अस्सलाम वालेकुम अदा वालेकुम सलाम भाऊ चाल वाला पुछायो दुआऊं खैर खैरियत अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे तव्हां ख़ुशि आहियो असांजो हिकिड़ो रिक्वेस्ट आहे त मास्टर मंज़ूर जो जियो साईं जो दर्शन जी त ख़ैर आहे गुरू इहो गानो अगरि ॿुधाईंदव त तव्हांजी वॾी महिरबानी थी वेंदी मौला तव्हांखे सदाईं सलामत रखंदो ॿुधाईंदासीं बिल्कुलु ॿुधाईंदासीं पर तव्हां पहिरियां थोरो कॉल कयो आहे त ॿुधायूं तव्हांखे हाणे जे अदा बाबला जानी जुमानी चंदानी राणो जे रानी गिदरो हिंदानी एक सेर खीर में टे सेर पानी पर हाजरा वज बजो मिस्टर टाकानी हेलो ने वच्चे जोड़े डंडे बराबर है बिल्कुल वश्य शर डंडे अब्राउश्का मैं पितगारी अयर ओलिया नोट बका शुमारा कुछ मिली मनी करा ब्यारी में शुमारा ये करगाड़ी नाम तो कदया मैं नाम दोशंबे मैं पिता नाम सही शंबे अब्राउश्का मैं नाम दो शंबे मैं पिता नाम सही शंबे जो चार शंबे ची गारे कराची अर्च नाला अर्च गठर अर्च मेन वाला तो का ये चार था ये कोई सुराग न मिलता सोरे पश्क पादा इंती सिया शलवार गुरा इंती इस पे ने चड्डी सरा इंती अर्च साहबा मिली अकबर आरा सवार बक्का चप्पल यार गुरा पे दे वीरान रोड सुनसान गली परेशान गली का तो का प्यारी मौशर या करगाड़ी नाम तो का दया 150 वाह 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 जबरदस्त थैंक यू सो मच फॉर कॉलिंग ता तो ने के बधाई चलियो यो भला आखिर में ता गलायो छा मूं ने बुधायो तो मुंजो नालो बशंबे जी बलोची में पानी सिंधी में चवना चंचर आचर सुमर अंगार बा जी बलोची में चबो दो शंबे सही शंबे चार शंबे अच्छा ये तो बलोची में गलाई हां मूं उनके लेवल में रखी मुझे तो मुंजो नालो बशंबे मुझे पेज नालो टे शंबे जो चार शंबे के बना जीगा जेके मिले तो उन्हें पार पता ही गाड़ी कमीज पहरन में सही कारी शलवार मथे थे अच्छी टोपी उन्हें मथे ते रखी अच्छा मां जो ताके सवाल क्यों त एक बोली जेको कोई बलोची अबर मा कुछ कुर्ता अन्ने हां
अने पश्तो अबराउश का अगद पख्तून खबरनामा दे द टीकम खान खबर वड़की अगद चिकने दाड़े वाड़े दाड़े मत सरगर्दना माता खपल वतन गुलजार दे गुले वारे वारे दिल माता आशिक दे उम्र जार के गुले वारे वारे दिल दका दका भाई Bio. The rain pipe Yasim, Pradetic remain because long is very big chitra in the garden Baghdad. From the Koso Potato with you now shown in the good in cinema from the ticket as the common telling you milk candy. My grandfather, Mr. Charles Sobraj of Dada Down, go to the world from the Takarin Ali. You are coming in my house from the choice for the complete range of the style from the Bakar Khan in the Karabi scoop. That in the news. वाह जबरदस्त। पर था आज दिन तक सिर्फ कॉमेडी ही कही या कोई सीरियस एक्टिंग भी कही था? अल्लाह ना करे सीरियस के बर्दाश्त नथी थिए। असां पंहिंजे एमपी जंहिंखे वोट ॾियूं था, जेको एमएनए जेको कमु नथो करे उनखे वोट ॾियूं था, कंहिं सियासतदान सां, कंहिं वॾे सां, कंहिं आला उहिदेदार सां अखियूं अखियुनि में विझी नथा ॻाल्हाए सघूं। असां जॾहिं बि उन्हनि खे विहारियूं था त कंहिं कॉमेडियन सां गॾु विहारियूं था, रुमाल में वेड़े उहे हणंदा आहिनि। कॉमेडियन खे 7 खून माफ़ आहिनि, चयो थो वञे त कॉमेडियन खे 7 खून माफ़ आहिनि। रुमाल में वेड़े उहे ई सवाल जेको अवां नथा करे सघूं कॉमेडियन खे ॾिनो वेंदो त हाणे चओ साईं खे ठका कर, साईं खे पाणे ख़्यालु ईंदो, साईं पाणे उहे कम कॉमेडियंस खां कराए वञनि था। तव्हां ॾिसो दुनिया जा वॾा मशहूरु कॉमेडियन आहिनि। असांखे फ़ख़्रु आहे, असांखे ख़ुशी आहे त असांजा कॉमेडियन ख़ासि तौर ते स्टेज संभालण में नंबर 1 हूंदा आहिनि, सरफ़हरिस्त हूंदा आहिनि। जेके मेज़बान हूंदा आहिनि उहे अक्सर विसरी वेंदा आहिनि। असां खां बि का कॉमेडी ग़लती थिए त असां ते इहो 7 खून माफ़ आहिनि त असां वरी चई सघूं ग़लती थी, कॉमेडी पिया कयूं। सही। ऐं तव्हां स्टेज वग़ैरह बि तमामु घणो कयो आहे? किरोड़ पक्का जी तो ॻाल्हि कयो, उते प्रोग्राम कया पोइ सही आहे। रेडियो टीवी स्टेज ऑडियो वीडियो वॉइस ओवर पपेट शो माम शो मॉडलिंग वगैरह वगैरह सब कुछ। अच्छा मॉडलिंग भी कई? सब कुछ कयो। सीरियस छॾियो कुछ कोन्हे। मॉडलिंग किथे कई? ये शोबिज़ में जेको कुछ कयो था ये सब कैटवॉक में कई है। सीरियस में? हाँ सीरियस में, सीरियल में ना। अच्छा माशाल्लाह यार, वाकई जबरदस्त। पोइ त तव्हांखे वाकई इलाही एप्रिशिएट करणु खपे जेकॾहिं तव्हां मॉडलिंग बि कई आहे, तव्हां रैम्प बि जेकॾहिं कई आहे। वो सब कुछ करण जी सिखण जी कोशिश कई है। ऐं जो कुछ आउं न सिखी सघियो आहियां या जेका मूं में घटिताई आहे त मूं कोशिश कई त ॿिया दोस्त, पंहिंजा महिमान साथी दोस्त उन्हनि खे हिन राह ते आणिया, उन्हनि खे अॻिते वधाया। उन्हनि में जेका जदोजहद जुस्तजू कोशिश लगन आहे उहो पंहिंजे तरफ़ां उन्हनि में फिक्स कयां त हू अॻिते वधी सघे। ज़बरदस्त। त कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। जी अदा कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? जी अल्लाह करम सब ख़ैर लॻो। तव्हां पुछे सब ख़ैर? बिल्कुलु ठीकु ठाक भाउ। तव्हां पहिरियों नालो ॿुधाईंदव? अॼु आउं गुलाम कादर ख़ातिरी ॾाढो माल खां थिए पियो उस्मान चावड़ी कंदोल आहियां। अच्छा सही आहे, ठीकु आहे भाउ। छा चवणु चाहींदव? प्रोग्राम तव्हांजो बहितरीन आहे, ॾिसूं फैमिली ते तव्हां चङो ॿुधाई प्रोग्राम में। जी ॿुधायो। चंग हेलो चंग मुझे कादिर भा। हेलो भा, मुझे ख्याल से सिग्नल जो इशू आहे। थैंक यू अदा, थैंक यू। बिल्कुलु चाहींदसि मां त तव्हां असांखे ॿीहर जेकॾहिं कॉल तव्हांजी मिले थी त तव्हां हींअर ई कॉल कयो, न त सुभाणे असांखे ज़रूरु कॉल करे इहो चंग ॿुधाइजो। मां बिल्कुलु ॿुधणु चाहींदसि। तव्हां ॿुधो आहे इहो चंग वग़ैरह? असां चंग ॿुधंदा रहंदा आहियूं, पर अॼुकल्ह उहो जेके नवां मौसीक़ार गुलकार फनकार जेके निकिता आहिनि उन्हनि खे ज़ंग लॻी वियो न त हू चंग घटि इस्तेमालु कंदा आहिनि। जिन गाननि में तव्हां ॾिसो जेके मशहूरु मारूफ़ सिंधी मौसीक़ी जा बहितरीन सिंगर वेठो अथव। सिंगर कोन्हे, दोस्त मुंहिंजो बचपन में 1955 जो। ऐं चंग जी ज़िक्र कयां त चंग हिकिड़ो अणलब साज़ थी वियो। हालांकि चंग हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भटाई जो ख़ासि पसंदीदा आहे ऐं उनखे वॼाईंदड़ बि घटि रहिजी विया आहिनि। त असां सभिनी खे घुरिजे त पंहिंजनि साज़नि जी हिफ़ाज़त कयूं ऐं उन्हनि खे अॻिते वधाइण में या जेके वॼाईंदड़ आहिनि उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई कयूं त जीअं चंग वरी ॿीहर मैदान अमल में अची सघे ऐं बहितरीन साज़ जेके ग़रीब खां ग़रीब माण्हू बि इस्तेमालु करे सघे थो। ईअं न थिए जेको चंग इस्तेमालु न कंदो उनखे ज़ंग लॻी वेंदो। सही आहे। तव्हां छा चवणु चाहींदव टखाणी साहिब जे बारे में? साईं ॻाल्हि आहे साईं, इहे मां नथो चई सघां छो जो इहे मुंहिंजा उस्ताद बि आहिनि, सीनियर आहिनि असां खां। अलाह हिनखे ख़ुशि रखे। साज़ त हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेको इंसान जी रूह खे राहत ॾींदो आहे।
मौसीक़ी इंसान जी रूह जी ग़िज़ा चई वेंदी आहे। सही। सो साज़ असांजो साथ आहे, आवाज़ आहे, साथ साज़ आहे, जीअं उस्ताद शोभी भाई आहे माशाल्लाह, त मिलजी करे उन शइ जी तव्हां क़दर हिननि जे कजे। ड्रामास वग़ैरह त ॾिठा हूंदा? मां हिन जो परस्तार बि आहियां, काफ़ी असां आर्ट काउंसिल में प्रोग्राम बि कया अथसीं सही। नेशनल म्यूज़ियम में। अच्छा। हाँ, ये सीनियर आहे माशाल्लाह, अल्लाह इनखे ख़ुशि रखे। आमीन। आमीन। सीनियर एतिरो न, सीनियर मूंखे ईअं लॻे त क़ाइदे आज़म जी शादी जो फंक्शन में मूं करायो। ओ साईं, उमिरि जो तक़ाज़े सां तव्हां असांखां माशाल्लाह सीनियर आहियो। हा, हूअं त 50-60 साल वधीक वॾो हूंदो, ॿियो हाणे केतिरो बसि जेतिरो बि आहे सो ज़ाहिर आहे। कोमल आहे रस जगत कराची में कॉल। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो कोमल? ठीक आहियो? जी ठीक आहियो, अवां ॿुधायो? बिल्कुल ठीक ठाक। जी कोमल। हेलो। अवां प्रोग्राम वाली सुठो लॻंदो आहे। थैंक यू अदी, थैंक यू। छा कंदा आहियो तव्हां? हेलो। हैं? टीचिंग। जी कोमल, कंफ्यूज छो था थियो? पहिरीं चकर कॉल कई आहे। न न, तव्हां रोज़ कॉल कंदा कयो, कोई मसलो न आहे। अच्छा, फर्स्ट टाइम कॉल। छा कंदा आहियो तव्हां? टीचिंग। टीचिंग कंदा आहियो? किथे, कहिड़े स्कूल में? कराची वाले स्कूल। कराची वारो कहिड़ो स्कूल? कराची में त इलाही आहिनि। मॉडल स्कूल। अच्छा अच्छा, ठीक आहे, सही आहे। कहिड़ी क्लासेस के पढ़ाईंदा आहियो? 5। अच्छा अच्छा, सही। त वेदर एंजॉय कयो पिया कराची जो अॼु? हां, जाम सर्दी आहे। हा, सर्दी त पइजी वई आहे। मज़ो अचे थो? न मज़ो सुठो नथो अचे। हलो सही है, ठीक है आदि, पे जो ख्याल रखजो। थैंक यू सो मच। अल्लाह हाफिज। अल्लाह हाफिज। इसका मतलब सर्दी हो रही है। सर्दी हो रही है, हम फिर भी एसी चला कर बैठे। भला हियो छाए, सर्दी भी आए तरी भी एसी हलाए वेठा आहियूं असां। असांखे घुर्जे त असां वक़्त ते दवा जो इस्तेमालु कंदासीं। जेकॾहिं सर्दी आहे त सभिनी खे सर्दी हुअणु घुर्जे, ऐं असां एसी ऑन करे वेठा आहियूं त असांखे वक़्त ते दवा इस्तेमालु करणु घुर्जे। ऐं हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि इहा बि यादि रखणु घुर्जे त दवा इस्तेमालु करण खां अॻु हिलाइणु ज़रूरी आहे। न त एक्सपायरी पी सही, दवा को अवल पंहिंजे खाधे पीते जो ख़्यालु करे। न, खाधे पीते के अलावा मौसम गरम शयूं खाईंदे त गरम ई रहंदे न, छो जो अॼुकल्ह ॾिसो गरम मसाला ज़्यादा माण्हू यूज़ था कनि। सो उहो बि उनजी गरमाइश आहे इंसान में। इंसान पहिरें ई गरम, वरी उन में उहे शयूं, पोइ त वरी एसी त हाणे हलंदी ज़रूरु। बाक़ी हाणे ॿाहिरि निकिरंदो त मौसम अहिड़ो लॻो पियो आहे त पोइ एसी ज़रूरु। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां इलाही ख़ूबसूरत ॻाल्हि कई। थैंक यू सो मच, तव्हां ॿई आया। गरम मसालनि जी गरमाइश के अलावा गुनाहनि जी बि गरमाइश आहे। दोस्तो साथियो सजणो त भले हिकिड़ी ॻाल्हि ख़ासि तौर ते यादि रखिजो, ख़राबु मौसम ऐं हालात ख़राबु थियण खां पोइ जॾहिं मौसम ख़राबु थींदो आहे त तव्हांजे अखि मां वहंदड़ ॻोढ़ो को बि तव्हांजो दोस्त साथी अज़ीज़ रिश्तेदार साफ़ करे सघे थो। इन करे पंहिंजो ॻोढ़ो वहण खां बचायो, पर नक तव्हांखे पाण साफ़ करणो आहे। बिल्कुल सही था चओ। थैंक यू सो मच, तव्हां ॿिनी पंहिंजो क़ीमती वक़्तु असांखे ॾिनो। इलाही सुठी कचेरी रही तव्हां ॿिनी सां, पर वेंदे वेंदे तव्हांखां गानो ज़रूरु ॿुधंदासीं। थैंक यू सो मच शोभी भाई, इंशाल्लाह कल भी आपसे मुलाकात करेंगे। जी व्यूअर्स, ज़िंदगी रही त सुभाणे मिलंदासीं ऐं पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। असांजो तमामु ख़ूबसूरत शाइर आहे अली असगर लाशारी फ्रॉम दुबई। हुनजी शाइरी ॿुधायो। मुझो सोहणो गुलन में गुलाबी आ गुल, मूं ख़ुशीअ सां ॾिनी जंहिंखे पंहिंजी आ दिल। ॿियनि सोहणनि खां जानी मुंहिंजो ज़ोर आ, पूरी महफ़िल में सोहणो मोर आ, सॼी महफ़िल में जानी मुंहिंजो मोर आ। मुंहिंजो सोहणो गुलनि में गुलाबी आ गुल, मूं ख़ुशीअ सां ॾिनी जंहिंखे पंहिंजी आ दिल। ॿियनि सोहणनि खां जानी मुंहिंजो ज़ोर आ, पूरे टोले जे विच में मोर आ, सॼे पाड़े में दिल भर मोर आ। दीवानी दिल दुआऊं घुरे थी घुरे
हुन लय मरे थी मरे थी मरे थी। दीवानी वो दीवानी दीवानी दिल हुन लय मरे थी मरे थी मरे थी। दीवानी दिल दुआऊं घुरे थी घुरे थी घुरे थी। हसे दिलियूं तो दिलन जो चोर आ पूरे टोले जे विच में मोर आ पूरे टोले जे विच में